में पीपल्स पार्टी की मरकज़ी इतलात सेक्रेटरी MNA डॉक्टर नफीसा शाह, MNA सैयद जावेद अली शाह ऐं वॾे वज़ीर के ख़ास मुआविन नवाब वसाण की अॻवानी में पीपल्स पार्टी के हज़ारे PP कारकुननि जा काफ़िला खैरपुर खां गड़ी खुदाबख्श रवाना थिया। उन खां डॉक्टर नफीसा शाह साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहीदनि जी मज़ार ॾांहुं असांजो रुख़ आहे। असां खैरपुरवासी शहीद बेनज़ीर भुट्टो जा कर्ज़ी आहियूं, जंहिं हिन मुल्क ऐं जमहूरियत ख़ातिर पंहिंजी जानियुनि जो क़ुर्बानियूं ॾिनियूं। हिन चयो त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जमहूरी जिदोजहद जो अलम खयो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो मिशन अॻिते वधायो। अॼोको ॾींहुं असां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे यादि कंदे गुज़ारींदा आहियूं। हिन वधीक चयो त अॼोके ॾींहं जी इहा बि ख़ासियत आहे जो इलेक्शन में जेके बि सियासी पार्टियूं पीपल्स पार्टी जे मुख़ालिफ़ रहियूं आहिनि उहे पार्टियूं अॼु गड़ी खुदा बख़्श पहुचंदियूं, जेको पीपल्स पार्टी लाइ वॾो एज़ाज़ आहे। डॉक्टर नफीसा शाह चयो त शहीद राणी जॾहिं बि मुल्क जी वज़ीर आज़म थी ऐं खेसि इंतकाम वठण जो मौक़ो मिलियो, पर हूअ चवंदी हुई त जमहूरियत ई बहितरीन इंतकाम आहे। अॼोको ॾींहुं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ तमामु हिकिड़ो अहम ॾींहुं आहे। अॼु असांजो सॼो फोकस जेको आहे उहो शहीद राणी जी मज़ार ते रुख़ आहे, शहीदनि जी मज़ार ते रुख़ आहे। असां सभु खैरपुर वासी असां थोराइता आहियूं, असां कर्ज़ई आहियूं। शहीद राणी जा जंहिं हिन मुल्क में जमहूरी जदोजहद जो अलम खयो, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो मिशन अॻिते वधायो, त अॼोको ॾींहुं असां डेडिकेट था कयूं जीअं हर साल असां डेडिकेट कंदा आहियूं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादि खे। अॼु ख़ासियत इहा आहे कि अॼोके ॾींहुं कई सारियूं उहे जमातूं जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इलेक्शंस में मुख़ालिफ़ रहियूं आहिनि उहे बि अॼु इन ॻाल्हि गड़ी खुदा बख़्श पहुचंदियूं। इहो हिकिड़ो एज़ाज़ आहे ऐं उहो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सॼी ज़िंदगी पंहिंजी चवंदी जॾहिं बि प्राइम मिनिस्टर थी उनखे मौक़ो मिलियो इंतकाम वठण जो त इहो ई चवंदी जमहूरियत ई बहितरीन इंतकाम है। अॼु उहा शइ साबित थी रही आहे। जेॾी महिल असांजा मुख़ालिफ़ भी उते स्टेज ते हूंदा असां सां गॾु हूंदा, छो जो करे असांजो मक़सदु इहो आहे कि हिन मुल्क में अवामी रियासत क़ाइमु की वञे, अवामी फलाही जमहूरी रियासत ऐं उन जे क़याम जे लाइ असांजा कारकुन ॾिसो सभु केॾा गरम जोशी सां उते वञनि था। असां पंहिंजे मुंतज़िर हूंदासीं पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर ॿुधण जे लाइ, ऐं असां हिन मौक़े ते हुन नौजवान खे बि ख़राज तहसीन पेश कंदासीं जंहिं पंहिंजी वालदा जो मिशन जेको आहे उहो अॻिते वधायो।